रानीपुर लग दरसा माइनर अबुल में पानी की खोट खिलाफ आबादगारन जो एहतजाजी मुज़ाहिरो। मुज़ाहिरीन की अगवानी वडेरो निमाणो खान सरकी, वडेरो गुलाम असगर वसान, वडेरो नबी बख्श कलोड़ो, फिदा हुसैन सरकी, पीटीआई काउंसलर फयाज़ हुसैन कलोड़ो जो चवण हो त खाटरी न हुअण करे पुछड़ी जे आबादगारन ताईं पानी न पियो अचे, जंहिं सबब असांजा फसल तबाह थी रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ हंधनि खां बाअसरनि जूं वंझूं लॻल आहिनि, जिन खां इरिगेशन अमलदार ॻरी रक़म वसूल कनि पिया ऐं नंढा आबादगार पंहिंजे फसल खे पाणी न मिलण करे तमामु घणो परेशान आहिनि। वधीक उन्हनि चयो त सिंध हुकूमत जे ऐलानियल ॿिज ऐं भाण जा पैसा बि आबादगारनि खे न मिली सघिया। असां वटि साथ सटियल आहियूं ऐं बहितर हुकूमत सहायता त नथी करे, पर फसल जे पाणी ते बि धाड़ो हयो वेठा आहिनि। उन्हनि घुर्बल इदारनि समेत आला अख़्तियारनि खे अपील कंदे चयो त दराज़ा माइनर ऐं अबुल वाहिद मां गैर क़ानूनी वंझूं हटाए नंढनि आबादगारनि सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में सूमर जे ॾींहुं नेशनल हाईवे क़ौमी शाहराह लॻ बाब ए दस्तगीर गेट अॻियां एहतजाजी कैंप क़ाइमु करे वेहंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।